राजधानी करमपुर में एक हफ़्तो अॻु अगवा थियल 3 पौरियतनि जी बाज़ियाबी लाइ वाटसन इंडस हाईवे ते धरणो हयो आहे। टेलीफोन लाइन ते आहे हुसैन बख्श चूलियाणी। जी हुसैन बख्श, वधीक तफ़सील आहिनि। जी बिल्कुल, करमपुर भरिसां हिकु हफ़्तो अॻु अगवा थी वियल 3 पौरियत बाज़ियाब न थी सघिया आहिनि। वासर पारां अॼु इंडस हाईवे शेरगढ़ भरिसां धरणो हणी रोड बंदि करे छॾियो आहे। ॻोठ होसबख्श बिचाराणी में रोड ते कमु कंदड़ 3 मज़दूरनि अली शेर, मीर खान ऐं सुराण शेख हथियारबंद अगवा करे विया। हिकु हफ़्तो गुज़रण बावजूदि पुलिस मग़विन खे बाज़ियाब करण में नाकाम थी वई आहे ऐं वारसनि जो चवणु आहे त पुलिस रुॻो ठला दिलासा ॾेई रही आहे। हिन वक़्त ताईं अगवा थियल असांजा जेको आहे बाज़ियाब न थी सघिया आहिनि। सखर खां मज़दूरी लाइ आयल पौरियत खे ॻोठ जी ओटाक मां अगवा कयो। इलाइक़े जा सरदार ऐं पुलिस तमाशो वारो किरदारु अदा करे रही आहे। हुनजो चवणु आहे त जेसीं ताईं असांजा मग़वी बाज़ियाब न थींदा तेसीं ताईं असांजो जेको एहतजाज आहे उहो जारी रहंदो। जी हुसैन बख्श, तफ़सील ॾियण जे लाइ तव्हांजी महिरबानी।